दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी फ्री प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों तव्हां कॾहिं सोचियो आहे त पंहिंजा वे ड्रामे जो हीरो केरु थींदो, इन ड्रामे जो मतिलबु हीरो किरदारु केरु कंदो ऐं हीरोइन जो किरदारु केरु कंदो ऐं साइड हीरो जो किरदारु केरु कंदो। छा अहमद अली शेख हिन ड्रामे में हीरो जो किरदारु करे रहियो आहे या वरी हिन ड्रामे में इहो कमाल खान वांगुरु विलन जो किरदारु करे रहियो आहे। छा मजूलार साइड हीरो जो किरदारु कंदो या शैतान जो या वरी कंहिं भले माण्हू जो। जेको सिजावल खान आहे यानी हाजन तेवणो साहब, उहो छा पंहिंजा वरी ड्रामे में कहिड़ो किरदारु करे रहियो आहे, ज़ालिम जो, वॾेरे जो या हीरो जो। या हीरो तौरु कंहिं ॿिए अदाकार खे आणींदा, जीअं मूसा थी वियो यानी लाला रफ़ीक साहब, या को ॿियो करेक्टर आणींदा, या वरी जेको असगर चौधरी साइड हीरो जो किरदारु कंदो या वॾेरे जो किरदारु कंदो। इहो अॼु जी अपडेट में थोरो इन ते गौर कंदासीं ऐं इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा। दोस्तों तव्हां पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾियो ऐं तव्हां कमेंट सेक्शन में लिखो तव्हांजो ज़हन कहिड़ो कमु करे थो, त कहिड़े अदाकार खे हिन ड्रामे में करेक्टर कहिड़ो मिलंदो। करेक्टर ऐं तस्वीरूं साम्हूं आहिनि तव्हांजे, पोइ हिन वीडियो में मां ॿुधाए छॾियो आहे। दोस्तों मुंहिंजे ख़्याल में सिजावल खान खे यादि हिन ड्रामे में साइड हीरो जो किरदारु ॾींदा या वरी वॾेरे जो किरदारु ॾींदा, ऐं थी बि सघे थो हीरो जो किरदारु उनखे मिली सघे थो। अगरि ॿियो को अदाकार इन ड्रामे में एंट्री नथो आणे त पोइ सिजावल यानी हाजन तेवणे खे ई स्टार यानी हीरो जो किरदारु मिलंदो, न त वरी जेको आहे कंहिं मूसा या को ॿियो अदाकार हीरो जो किरदारु करे सघे थो हिन ड्रामे में। ऐं तव्हांजो ज़हन छा थो कमु करे, तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो।